शादी था कराइनि उन ते पाबंदी हणी वञे ऐं जेसि ताईं असां सभु गॾिजी मिली करे आवाज़ न उठाईंदासीं ऐं असां हिन ॻाल्हि खे न सम्झंदासीं तेसि ताईं असांजी मर्द जेको पेट्रियार्कल सोसाइटी आहे उन्हनि खे को फ़र्क़ु न पवंदो। इन करे पहिरीं असांखे सम्झणो पवंदो त असांजी ज़रूरत सोसाइटी में छो आहे ऐं असां सां जेको हरासमेंट इदारनि में कई थी वञे उहा असांजी ख़ामोशी जे करे अॼु जेको ॿिए बि उन्हनि छोकिरियुनि ते तशदुद थो थिए ॿिए बि हरासमेंट जो जीअं फरज़ाना असां लाइ अॼु एग्ज़ाम्पल आहे असां सभिनी लाइ ऐं असां उन्हनि खे अॼु ऑन था करणु चाहियूं माई जिंदो खे ऑन था करणु चाहियूं ऐं जेकियूं बि अहिड़ियूं औरतूं असांजूं लीडर्स पैदा थियूं आहिनि बेनज़ीर खां वठी जेकियूं बागुल हुई ममतावर हुई उन्हनि खे अॼु असां यादि करे इहो अहसासु पैदा कयूं त असां बि उन्हनि वांगुरु थी सघूं था। अगरि असां थींदासीं त असां जिते असां तालुक़ था रखूं असांजे करे हू अॻियां वधंदियूं असां हुन लाइ एग्ज़ाम्पल थींदासीं ऐं हिन लाइ तव्हांखे अॻियां वधिणो पवंदो तव्हांखे अंदरि पंहिंजो ड्रिटे डप ख़तमु करणो पवंदो ऐं असांजे भाइरनि खे इहा रिक्वेस्ट आहे त प्लीज़ पंहिंजी भेणुनि खे ॿाहिरि कढो पंहिंजी औरतुनि खे ॿाहिरि कढो जीअं असांखे हक़ मिली सघे जीअं असां रस्तनि ते इहे बेइज़त न थियूं जीअं असां रस्तनि ते आज़ादीअ सां घुमूं असांखे को हरासा न करे को असांखे एलियन न सम्झे त जीअं असां औरतूं आहियूं असां बि इंसान आहियूं असांखे सिर्फ़ु इंसान सम्झो असां नथा चाहियूं आज़ादी या असांखे छुड़वादी खपे असांखे छुड़वादी न खपे तव्हां मर्द चवंदा आहिनि त असांखे आज़ादी असां मतिलबु चवंदा असां छुड़वादी थी रस्तनि ते घुमंदा अचूं असां ईअं नथा चाहियूं असांखे सिर्फ़ु इक्वल राइट्स खपनि जीअं असांजे भाउ खे घर में भाउ सम्झो वेंदो आहे जीअं असांखे सेखारियो वेंदो आहे उनखे इज़त कयो उन्हनि खे बि उन्हनि खे सेखारियो वञे त असां भेणुनि जी इज़त कयो उन्हनि खे हक़ ॾियो उहे तव्हांजा कपिड़ा न धोइनि तव्हांजा कपिड़ा इस्त्री न कनि सिर्फ़ु उन लाइ पैदा न आहिनि थियूं हू दुनिया में पाकिस्तान में 50% औरतूं आहिनि ऐं असां उन्हनि खे को इस्तेमालु न आहे उन्हनि जा आइडियाज़ नथा इस्तेमालु कया वञनि उन्हनि जो विजन छा आहे उहे बि कमु करे सघनि थियूं। हाणे अॼु मां रिपोर्ट पढ़ी आहे त नासा में छोकिरियूं पहुतियूं आहिनि माना अगरि हू दुनिया वेस्टर्न हिते पहुची सघे थी त असां छो अॼु बि दुनिया में पाण खे पोइते ई ॾिठो आहे मर्दनि खां असां पोइते न आहियूं ऐं इहो असांजी सोसाइटी जे माण्हुनि माई जिंदो इहो प्रूव कयो पंहिंजी एलियत सां आई डोंट नो केतिरनि माण्हुनि खे ख़बर आहे त माई जिंदो जो कहिड़ो कैरेक्टर आहे उन मतलब वॾी मेजर खे फांसी ॾियारी हुई सॼी दुनिया जॾहिं हुनखे छॾे वई तॾहिं हुन इहो अहसासु ॾियारियो त मां पढ़ियल लिखियल न हुई हुनखे एजुकेशन जी ख़बर न हुई असां त हुनखां अलाए केतिरो पढ़ियल लिखियल हूं असांखे त हुनखां अॻियां वधणु खपे पंहिंजी औलाद खे सम्झाइणु खपे ठीकु आहे असांजी जेकी पुराणी जनरेशन वई हली ख़तमु थी वई पर एटलीस्ट तव्हां छोकिरियूं आहियो तव्हां अॻियां जनरेशन खे ट्रेन कंदा पाण में ताक़त पैदा कयो पंहिंजी ईंदड़ नसल खे ट्रेन कयो अगरि असां मायूस थींदासीं त उहे वधीक मायूस थींदा ऐं पोइ उहे वधीक तकलीफ़ूं ॾिसंदा वधीक अज़तियूं ॾिसंदियूं इहा असांजी मुंहिंजी तव्हां सभिनी Women empowerment. औरतुन ते तशद्दुद औरतुन ते तशद्दुद औरत घुरे थी आज़ादी औरत घुरे थी आज़ादी औरतुन ते तशद्दुद बंद कयो औरतुन ते तशद्दुद बंद कयो औरतुन ते तशद्दुद बंद कयो Women empowerment. जिंदाबाद Women empowerment. जिंदाबाद Women empowerment. जिंदाबाद I am a feminist. I am a feminist I am a feminist